नाज़रीन, दुआ सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था कंडियारो खां। कंडियारो भरिसां ॻोठ चाकर मां पुलिस 2 नौजवान मुबीना तौर गिरफ़्तार करे गायब करे छॾिया। वारसनि जो एहतजाज कंडियारो जे कचे जे ॻोठ चाकर चांडियो जे रहवासी पारां कंडियारो पुलिस जे मुबीना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते तालिब चांडियो, मंठा चांडियो, अमीन चांडियो, इमाम अली चांडियो ऐं ॿियनि दाईंदे चयो त 12 ॾींहं अॻु पुलिस संदन 2 नौजवाननि इमदाद चांडियो ऐं अली बख्श चांडियो खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। संदन आज़ादी लाइ लखें रुपयनि जी रिश्वत तलब कई पई वञे। इन मुख़्तलिफ़ हंधनि ते रखी असांखे मुलाक़ात करण बि न पई ॾिनी वञे। उन्हनि चयो त असीं मिसकिन माण्हू आहियूं, रिश्वत ॾियण जी सघ नथा रखी सघूं। असांखे ख़दशो आहे त पुलिस संदन ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कंदे हुननि मुतालबो कयो त गिरफ़्तार थियलनि खे आज़ादु कयो वञे, पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रिपोर्टर असद जाफ़री सां गॾु दुआ सिंध न्यूज़ कंडियारो।